पांचो जाऊं तेल भी पांचो जाऊं वो तव ऐं तेल खणी पाण न घुमायो ए कतो घुरण वारो बस हो जाए ए नहीं खपाए करे पुरानी वती पो भी तेल जो आज़ार आ यार फांसी मलायो कसम आ कादो 100 रुपए तेल 180 रुपया पैसा करे छॾी ज़लील कई छा कयां हाणे मां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हाल बाबा भलाई खुश यार यो मेहमान आया घर अने ले बस यो वठणी आ मुर्गी वठणी आ गाड़ी मजो तो कायो वञा ताने मेहमान ईंदा आहिनि छा? मैं भुली पिया इंदा ना खबर सुञाऊं पालकी बटालू खारा मां गई दौलत में पे 250 रुपया धड़ी बटानी लगी पे यार। अरे यार मेहमान वारी किन करन गेला आगे यार अब गाल ई आहे हां मोटरसाइकिल में तेल कोन थी यार। हां ये स्कूटर नौ कपाया में चवण पुराणो तेल घट पिंदो आ हां ये ॾिसे त वाह वरी पे ता जरा लुसियो में मगर ता जरा माण्हू अचन ता बस उठण वारा आयो असा बको मोटरसाइकिल खपाए छडी हां हाय काडे वेंदे केस ताईं वेंदे तू हे पेट्रोल वट जेको परो पेट्रोल जे परो ना मुर्गी वालो हां पेट्रोल नहीं समझ पेट्रोल ते वेंदे हां हां कोई कोड़ो कम करे हां बुधाए ये तो काई वण हां त पो यो तो तेल विझराई जानी गाड़ी जाए तो मां ओ हेतो छा दे वञा तो स्कूटर काई वण था में त मां के ता पंज वो तो सही ना हां पंज माण्हू ॾिसंदा हुआ महिमान आया हुनखे चवंदा अलाए मोटरसाइकिल बि नथनि रक्शे ते वियो आहे स्कूटर थमे हो त चवंदा वाकई स्कूटर अथसि न न पोइ न घुमंदो वञी करे वठी अचां वज़न छो गिलियां एतिरो यार मां तो मेन सम्झी आहियां मतलब तूं पेट्रोल हूंदो भाई स्कूटर बि असां ॾियूं पंहिंजो तेल बि असां विझी ॾियूं असांखे कहिड़ो कमु आहे मुर्गी या पैसा बि रहमान खां वठी आयो मां दर्जी न हा इन्ही खां वठी आयो मां तेल काथो भरायांसि मां हिकिड़ो कमु करे हा क्या ॿुधाए इहा मुर्गी मांखे पचरा न ॾियईं घरों मां माण्हू अलाए छा आहे सभु सुञते चरड़ बि सुञते पैसा बि सुञते मानी बि सुञते स्कूटर बि सुञते अहिड़ा महिमान धारियो छो था यार असल में ॻाल्हि इहा आहे जो महिमान खे बि ख़बर आहे न ईंदा आहिनि निभागा चवंदा आहिनि अवेलो में बीठो आहे स्कूटर तो प्यारो कोन्हे को हितां वञे 1/2 लीटर पंहिंजो विझराईं 1/2 लीटर मुंहिंजी तरफ़ विझराए छॾियां थी माना बस कम थियो हा पर काहे वञ न बा ना यार हे त पोइ नहीं छो वक़्तु हे भाई जनाज़ो छो वरती थी वेने त लाश करणो आहे माण्हुनि जो आज़ार आहे कॾहिं हो पाणे वारो शमू थो अचे कॾहिं गमू थो अचे कॾहिं इमन थो अचे पाणे में माई यमन नथो थिए मोटरसाइकिल ॾे को ज़ख़्मी न थियो मोटरसाइकिल ॾे को वठो वठां का माई फाती पई आहे उते बि ॼमूं का जहिड़ो को झटो सभु मोलाई मोटरसाइकिल आज़ार तव्हां हाणे उमेद सम्झंदा न हाणे सम्झी आहे कॾहिं उमेद कॾहिं आयमि तव्हां अटे चांवर जो बाचको जी उमेद आहे जॾहिं असां तव्हां में कासे सम्झंदा ई आहियूं तव्हां अंगूठे खां असां ॾे अचो था या तव्हां तॾहिं सम्झो असां वटि कुझु हुजे असां आहे कोन था छा वञो गाॾी काई वञो न बस पोइ मां घुमंदो वञां थो बस छो अरे पेट्रोल महांगो थियो आहे पर तव्हां बि माना कंजूस आहे वञे थो हाणे वञां थो न सेधा वञे थो पंप ताईं काई वञ न साईं हे मां हथु बधा मुंहिंजो कमु ई पंप ते आहे उते बि पंधु करे वञां उन अकेलो वञां हले बस हा भलाई कई तूं यकीन कयो ख़ुदा जो कसम आहे 200 रुपया ईअं लॻभॻि तेल थियो आहे हितां वञ ज़लील थी हे थी लीटर तेल जे विझरायूं था त यकीन कर मियाँ जे ॻोठ को शिकार ताईं नथा पुॼूं हे आज़ार आहे वरी ॿियो अहिड़ा लानती अचंदा पाड़े वारा त बाबा स्कूटर बि पंहिंजो पेट्रोल बि पंहिंजो हाणे छा कयूं कहिड़ो मोकार वञो तए सां तेल सां मलियूं हाणे जेकॾहिं पुछा चऊं था त बि असां लाइ आज़ार त बाबा स्कूटर सां हथ में काई वञूं न मां कुले ते खणी हुते पुॼायांसि बसि हो जाएंगे